घोटकी मां ख़बर ईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खानगढ़ जे गौर प्लेस पहुतो, जिते हिन महर ॿाहिरनि सां इन्हनि जी अमड़ जी वफ़ात ते तज़ियत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी हेलीकॉप्टर ज़रिए खानगढ़ पहुतो, जिते हिन PPMN सरदार अली गौर खान महर, PPMPA सरदार अली नवाज़ उर्फ राजा खान महर जी अमड़ ऐं सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर, ज़िले काउंसिल चेयरमैन सरदार बुंगल खान महर जी चाची ऐं अॻूणे ज़िले चेयरमैन सरदार हाजी खान महर, सरदार अली अनवर खान महर सां संदसि ॾाॾी जी वफ़ात ते तज़ियत कई ऐं महरूमा जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जमील सुमरो पिणु बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु मौजूद हुआ। बिलावल भुट्टो ज़रदारी जे खानगढ़ आमद ते सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया हुआ, जॾहिं त गौर प्लेस जे अंदरि ऐं ॿाहिरि पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी महर ॿाहिरनि सां तज़ियत बाद हेलीकॉप्टर ज़रिए वापसि सखर रवानो थी वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।